अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध लाइ जाखोड़ जो ज़िक्र जॾहिं बि ईंदो आहे तॾहिं जिन माण्हुनि न सिर्फ़ु शऊर पखिड़ियो पर उन सां गॾु गॾु अमली तरह जदोजहद बि कई। उन्हनि में हिकिड़ो नालो कामरेड बरकत अली आज़ाद जो बि अचे थो। हीअ उहो सोन सरीख़ो इंसान हो जेको आख़िर ताईं साबित क़दम रहियो। अॼु कामरेड बरकत अली आज़ाद बाबति असीं अवांजी समातनि जी नज़र करे रहिया आहियूं महबूब सुमरो जो लिखियल लेख। कामरेड बरकत अली आज़ाद 1918 में अमृतसर में ॼाओ ऐं उतां हुननि जो ख़ानदान लॾे अची जैकमाबाद में वेठो। नंढे हूंदे खां हुन तालीम वरिती। हुन जो सियासी सफ़र शागिर्दी वारे दौर में तहरीक आज़ादी जे जलसनि में वञण सां शुरू थियो, जिते हूअ मौलाना ताज मोहम्मद अमरोटी, मौलाना आज़ाद ऐं मौलाना अब्दुल करीम चिश्ती जे तक़रीरनि खे शौक़ सां ॿुधंदो हो। उनखां पोइ हिकु इनक़लाबी तहरीक नौजवान पार्टी सभा शुरू थी। उन में शामिल थियो ऐं भरपूर हिसो वरिताईं। हुन 14 वरियनि जी उमिरि में ख़िलाफ़त तहरीक जे तरफ़ां जैकमाबाद खां कराची ताईं लाग मार्च कयो, जंहिंजी संभाल हुन पंहिंजे सिर खईं। हुन प्रोग्राम खे लीड पियो कयो। मिस्टर चोथराम डेमला जेको हिंदुस्तान खां अची शरीक थियो हो, तंहिंखां बरकत आज़ाद बुख हड़ताल कराइण जी तरबियत पिणु वरिती। उन में हुनजो वास्तो मिस्टर गोबंद सां हो। उन खां अलावा सियासी तौर ते हुन जो गहरो वास्तो मिस्टर भले सां हो। ईअं चई सघिजे थो त हुन जो सियासी उस्ताद बि रहियो। बरकत आज़ाद तहरीक आज़ादी जदोजहद में भरपूर हिसो वरितो, सरगर्म रहियो। खेसि केतिरा ई दफ़ा जेल यात्रा बि करणी पइजी वई, पर हुन कॾहिं बि हिमत न हारी ऐं जदोजहद खे तेज़ खां तेज़ कंदो रहियो। कामरेड जो तालुक़ु जैकमाबाद सां हो। हुन पंहिंजी ज़िंदगीअ जी शुरूआति सहाफ़त ऐं सियासत सां कई। हू अवामी माण्हू हो। संदसि शुरूआति खां मरण घड़ी ताईं खाॿी धुर सां तालुक़ु अणटूट रहियो। हुन अवामी सियासत कई, माण्हुनि में अंदरि वञी सुजाॻी जी लहर पैदा करण जी कोशिशि कयाईं। बरकत आज़ाद खे शुरू खां ई लिखणु पढ़णु ऐं सियासत में माण्हू खे सुजाॻ करण जो शौक़ु हो। हुन जो सहाफ़त में हिकु वॾो नालो हो। हूअ कोयटा जी अख़बार मशरक़ जो एडिटर बि रहियो। बरकत आज़ाद जो खाॿी धुर जे वॾनि लीडरनि में शुमारु हूंदो हो। जंहिं वक़्तु ही सियासत पियो करे त कामरेड सोभो ज्ञानचंदाणी हुन सां गॾु हूंदो हो। बरकत आज़ाद सदाईं अवाम सां हेठिएं सतह खां सियासत पिया कई। हुन कॾहिं बि उहिदा न वरिता, सदाईं वर्कर थी कमु कयाईं। उन दौर में शहीद अलाबख्श सुमरो बि सियासत जी शुरूआति जैकमाबाद खां करे रहियो हो। हुन जो बरकत आज़ाद सां वेझो रिश्तो क़ाइमु थियो। हुननि जी सोच ऐं ख़्याल अवामी भलाई लाइ हूंदा हुआ। शहीद अलाबख्श लोकल सियासत खां सिंध जो वज़ीर अज़म थियो त हुन जो गहरो तालुक़ु बरकत आज़ाद सां रहियो। हुन बरकत आज़ाद जे मशवरे सां लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं, जंहिंमें चांदवाणी जो बि अहम किरदारु रहियो। शहीद अलाबख्श उहो समूरो कमु बरकत आज़ाद जे हथ हेठि ॾिनो, जंहिं सारी सिंध जे हर शहर ऐं ॻोठ ॻोठ में लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं। हुननि किताब कबट ऐं ॿियो घुर्बल सभु सामान मुहैया कयो। वॾनि शहरनि खां अलावा जैकमाबाद जे नंढे ॻोठनि में बि लाइब्रेरियूं खोलियूं वियूं। हिन समूरे कम जो सहरो बरकत आज़ाद ते हो। बरकत आज़ाद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी मुनासिब जॻहनि ऐं उते जे माहौल खे ॾिसी लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं। बरकत आज़ाद जो ख़ासि मक़सदु बि इहो हो त हूअ आम माण्हू में तालीम जो शऊर पैदा करे सघे। उन जाखोड़ में हुन पंहिंजी पूरी ज़िंदगी सर्फ़ करे छॾी। बरकत आज़ाद हारिने मज़दूरनि में काफ़ी कमु कयो। हुन शहीद अलाबख्श खे क़ाइल कयो हो त हारी कॉन्फ्रेंस में शिरकत करे। पहिरीं नवाबशाह में हारी कॉन्फ्रेंस कोठाई वई, उते बि शहीद अलाबख्श हारियुनि सां गॾु हेठि पट ते वेठो हो। बाद में चक ऐं शिकारपुर में कॉन्फ्रेंसूं थियूं। शहीद अलाबख्श सुमरो वज़ीर अज़म हुजण बावजूदि बग़ैर प्रोटोकॉल जे स्टेज बदिरां आम हारियुनि सां गॾु वेठो रहियो। उन्हनि तक़रीबन में हिंदुस्तान खां भलो भाई देसाई बि शिरकत कई, जेके बरकत आज़ाद जे कोशिशनि सां थियूं। हुन हारियुनि मज़दूरनि सां रूबरू ॻोठनि में वञी ऐं मज़दूरनि सां शहरनि में कचहरियूं कयूं ऐं उन्हनि में पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद जी सोच पैदा करण जी कोशिशि कंदो रहियो। हुनजी ज़िंदगी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हुनि में शऊर पैदा करणु हो। अक्सर करे शहरनि ऐं ॻोठनि में वञी प्रचार बि कंदो हो ऐं हुनखे हमेशह उन हूंदो हो माण्हू किताब पढ़नि त जीअं उन्हनि में का सुजाॻी पैदा थिए।
बरकत आज़ाद तमामु सादी ज़िंदगी गुज़ारींदो हो। हूअ जेतिरो पढ़ियल समझदार ऐं ईमानदार इंसान हो, ओतिरो हुनजो पंहिंजी सोच ऐं मक़सद सां प्यार ऐं लगाव हो। तंहिं करे हुन ज़िंदगी पंहिंजे नज़रियुनि लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। हुनखे न धन दौलत, न मान शान ऐं न ई वरी उहिदे जी ज़रूरत हुई। शहीद अला बख़्श हुनजे ॻाल्हियुनि खां घणो मुतासिर हूंदो हो ऐं हुनजे असर करे खाधे जा कपिड़ा पाईंदो हो, ज़िंदगी सादगी सां गुज़ारींदो हो। अला बख़्श जॾहिं बि जैकमाबाद ईंदो हो त हुन सां कचहरियूं कंदो हो। हुननि ॿिन्ही जी सोच साॻी हुई। हुननि सेल्फ डिफेंस विलेज ऑर्गेनाइज़ेशन ॻोठनि में तयारु कयूं, जंहिंमें हर ॻोठ मां घटि में घटि 7 ताईं वधीक मेंबर करे तनज़ीम साज़ी कयाईं। हुननि खे तरबियत ॾिनी वई त हूअ पंहिंजो बचाव कीअं कनि। मेंबरनि खे फ़ौजी टाइप ड्रेस बि ठाहे ॾिनी वई। सॼी सिंध जे ॻोठनि में तनज़ीम फ़ाल कई वई, जंहिंमें अहम किरदारु बरकत आज़ाद जो हो। उन्हनि जी पहिरीं सिंध जी कैंप हैदराबाद में लॻाराई वई, जंहिंजो चीफ ऑर्गेनाइज़र काज़ी मोहम्मद अकबर हो। तव्हां अंदाज़ो कयो त सिंध में अहिड़ी तरबियत याफ़्ता तनज़ीम जुड़ी चुकी हुई जेका तरबियत बि हासिलु करे चुकी हुई। जेकॾहिं उहा तनज़ीम अॼु ॾींहं ताईं फ़ाल हुजे हा त छा सिंध खे को जोखो थिए हा। उहा तनज़ीम 1937 में क़ाइमु थी, जंहिंजो सदर शहीद अला बख़्श सुमरो हो। सेक्रेटरी NR मलकाणी ऐं ख़ज़ानची चंडवाणी हुआ। बरकत आज़ाद उन सारी तनज़ीम जो ऑर्गेनाइज़र हो जंहिं ॻोठनि में वञी उन्हनि लाइ कमु कयो। 1935 में बरकत आज़ाद अंजुमन मुजाहिदीन इस्लाम जो क़याम अमल में आंदो, जंहिंजी सदारत मिर्ज़ा अब्दुर्रहमान वकील खे ॾिनाई ऐं पाण सेक्रेटरी जनरल रहियो। हुन अंजुमन जो मक़सदु हो बेपहुच ग़रीबनि जी मदद करणु। उन दौर में हिंदुस्तान अंदरि वबा फैलिजी वई हुई, जंहिं करे हुननि समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। 1936 में वरी ॿी अंजुमन जमायतुल इस्लाम जो बि क़याम थियो, जंहिंजो मक़सदु अवामी भलाई लाइ कमु करणु ऐं ग़रीब माण्हुनि जी मदद करणु हो। जंहिंजे प्लेटफार्म तां ग़रीब माण्हुनि जे ॿारनि खे तालीम ॾियारण लाइ कमु कयो वियो ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे लाइ संजीदगी सां कम खे वधायो वियो। बरकत आज़ाद जो ज़हन तरक़ी पसंदि हो। हुन उन्ही सोच मां साफ़त ऐं अदब खे तरजीह ॾिनी। उन में घणो मशगूल रहियो। हुन कई किताब लिखिया। उन खां सवाइ हुन अंग्रेज़ी नावल तर्जुमा बि कया, जीअं अहिड़ो अदब आवाम ताईं पहुचे जेको उन्हनि में तब्दीली आणे सघे। हुन ख़ासि तर्जुमो रूस जे मशहूरु इनक़लाबी अॻवान प्रिंस किरोपाटकन जे किताब जो सिंधी में 1941 में कयो, जंहिंजो नालो हो नौजवाननि ॾांहुं। उन खां पोइ केतिरा दफ़ा ॿिया छापा बि आया। मिस्टर गोबंद जे मशहूरु किताब सरद आहूं जो दीपाचो बि लिखियो हुआईं, जेको जनवरी 1942 में शाया थियो। बरकत आज़ाद साईं GM सैद खे केतिरा ई ख़त लिखिया हुआ, जंहिंजो ज़िक्र साईं GM सैद अॼु पिणु चिकम चाक में कयो आहे। उन खां अलावा मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई ॾांहुं बि केतिरा ई ख़त लिखिया, जिन जो ज़िक्र यादगार मौलाना वफ़ाई में शाया कया विया, जॾहिं त संस 2 किताब नौजवाननि ॾांहुं ऐं उमंग छपियल आहिनि। बरकत आज़ाद हिकु सियासी वर्कर हो, उन सां गॾु अदीब ऐं साफ़ जो मर्कज़ हो। उन्हनि सभिनी सिफ़तनि जो मजमू हो। इहो चवणु ग़लति न थींदो त बरकत आज़ाद में उहे सभु ख़ूबियूं मौजूदु हुयूं जेके हिकु सुठे साफ़ी में हुअणु घुरिजनि। बरकत आज़ाद मुख़्तलिफ़ अख़बारनि में लिखंदो रहंदो हो। 1 जून 1973 में विच ओभर बाबति मज़मून हिकु शाहकार हो, जंहिंमां हुनजी इल्मियत जो अंदाज़ो करे सघिजे थो। बरकत आज़ाद अंदाज़नि 15 अख़बारनि में कमु कयो। अल वहीद 1943, हफ़्तेवार कोयटा, अल हईफ़ जैकमाबाद 1939, रोज़ाना हिलाल पाकिस्तान समेत ज़माना, सूबे सिंध ऐं सिंध बा तस्वीर ज़ाती अख़बारूं हुयूं। जैकमाबाद प्रिंटिंग प्रेस बि संदसि हुई। सखर में हफ़्तेवार सिंध सखर पंहिंजी ज़ाती अख़बार जारी कई हुई। हुन अख़बार ते ॾाढी महिनत करे उन में तफ़रीही, अदबी, औरतुनि ऐं ॿारनि जा ख़ासि सुफ़ा पिणु शामिलु कया हुआ। उन अख़बार जा 30 सुफ़ा हुआ। बरकत आज़ाद रोज़ानी इतिहाद में हिकु इदारो लिखियो, जंहिंजो उनवान हुयो असांजो नओं नस्ल कॾहिं सुजाॻ थींदो। ॿियो सुजाॻ पाकिस्तान। 2 इदारे में लिखियाईं त जैकमाबाद ज़िले खे सनती तरक़ी खां केसिताईं महरूम रखियो वेंदो। असांजा असेंबली मेंबर ऐं नौजवान वज़ीर जवाबु ॾियनि। अहिड़नि इदारनि में हुन मुकमल निशानदेही कई त कहिड़ा अनसर मुआशरे जी तालीम ऐं तरक़ी में रुकावटूं बणियल आहिनि।
उन जी सुठी कनमहट कई वेंदी हुई। बरकत आज़ाद जिते नुक्स बयानु कंदो हो त उते उन जे हलड़े ॾस बि ॾींदो हो। बरकत आज़ाद रोज़ानी इतिहाद ऐं हिलाल पाकिस्तान में मुस्तक़िल लिखंदो रहियो। हुन अवामी मसइलनि ऐं पीढ़ियल तबिके जे मसइलनि खे निमाया लिखियो ऐं ॾाढनि जे हीणी पत वाइखी कई। बरकत आज़ाद उन्ही खां अलावा घणो अरसो किताबनि जे विकिरे लाइ, जंहिं कम्युनिस्ट लिटरेचर, दुनिया जो अदब, नावल, तारीख़ जा किताब घर घर वञी पहुचाईंदो हो। हुन जी शख़्सियत तमामु आला हुई। शुरूआती दौर में हिकु थैली में किताब हूंदा हुआ ऐं बाद में कपिड़े जूं 2 ॻोथरियूं भरियल किताबनि सां हथनि में हूंदियूं हुयूं। अक्सर माण्हुनि ताईं पहुच कंदो हो। हुन जो मक़सदु हराम माण्हू में शऊर जी आबियारी करणु हो। हुन पोइ ज़िंदगी ईअं गुज़ारी। 1970 खां पोइ ही सख़र हलियो वियो। मेराण मर्कज़ में हिकु फ्लैट किराए ते वरिताईं। संदसि फ्लैट जे कमरे में किताब हूंदा हुआ। अक्सर हेठि किताबनि ते सुम्ही पवंदो हो। घरवारी ऐं पुट बि सख़र वारे फ्लैट में हुआ। सुबुह थींदे ॻोथरियूं किताबनि जूं खणी निकिरी पवंदो हो। हुन पैसनि कमाइण लाइ न पर तालीम आम करण लाइ किताब खयां। आम माण्हू में शऊर पैदा करण लाइ हुन पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी हुई। हुन 79 वरनि जी ॼमार में 22 मार्च 1997 में आख़िरी हिॾकी बि किताब जी हंज में ॾिनी। अहिड़े महान इंसान खे यादि रखणु घुरिजे। अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि जेके मुश्किल सां वरी कंहिं धरती खे नसीब थियनि। बरकत आज़ाद हिकु बासूल शख़्स हो, सदाईं पंहिंजे नज़रिए सां हलण वारो ऐं मरण घड़ी ताईं पंहिंजे अज़म सां पुख़्तो रहियो। हीअ असीं सारे सभ जमार हारिन ऐं मिसकिन माण्हुनि लाइ जाखोड़ींदड़ बरकत अली आज़ाद खे भेटा पेश करे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन